झूलेलाल। मुझो नालो आहे अवनी रवि साबरा। मां सीनियर केजी में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो आहे सिंधु किचन सोसाइटी पी प्राइमरी स्कूल। मां हिकु पेज पुछाईंदासीं। पांतारमल जी शक्ति पुराणी चटरनि ते आहे कहाणी। जने पी करे वसकाला चुतन चतीअ माथा साला इहे पुसाणे पाणी पाणी। पांतारमल जी शक्ति पुराणी चटरनि ते आहे कहाणी। कुल्ले रखी बंदूक बुधाए पुसंदो आहे कोट बुधाए। वैसे पैसा घर जी लाणी राणी। पांतारमल जी शक्ति पुराणी चटरनि ते आहे कहाणी।